कजा को शानो अमा जो अफजल आला 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 है मट न है तुझो को सानी सुना मट न है को तुझो सानी वाह सजन अज ईद कराए ओ वाह मुर्शिद अज ईद कराए ओ दीदन जे तजमान जी अल्लाह दिल पर चेहरे चे दीदार जी वाह सुना अज ईद कराए ओ वाह मुर्शिद अर्ज पे ना तू घणी थी वयूं मां तो चंद कुछ कुरान भी पढ़ी वठा अल्लाह ताला मेहरबानी कंदो इंशाअल्लाह तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां चयो पुट खे बचड़ा वहुड़ी काहे वञ टिन दिरहन में विकरो कजा जेको वठई उन सां शर्त रखजा ॾियएं थो पर विकरो कंदे त वरी असां जी बचड़े वहुड़ी काही आ बाजार में पहुतो आ बाजार खां ॿाहिरों जवान अची वियो नंढड़ा गऊं विकणंदे हा विकणंदुसि क़ीमत घणी आ 3 दिरहम वठंदुसि अचे 3 दिरहम वठ गऊं मूंखे ॾे जेथो गऊं ॾींदुसि पर शर्त मुंहिंजो आ कहिड़ो शर्त आ जेॾी महिल विकणंदे पहिरीं असां वठंदासीं चई इहो शर्त क़बूल कोन्हे चई गऊं बि नथो ॾियां चई 6 दिरहम वठ चई अम्मा खां पुछी अचां छा चई अम्मा खां पुछी अचां कामिल जो बचड़ो आ उनखे ख़बर आ त अम्मड़ जी जल कॾहिं बि बच्चे जी दुश्मन गाला गाला बच्चे जी दुश्मन जॾहिं बि मुझी पई त हेॾे होॾे ननिहार जा मोटीअ जे अम्मड़ जे कदमनि में किरी पइजां अम्मड़ जे कदमनि खे चुमी ॾेई चइजां ओ मुंहिंजी जीजल अम्मा तोखां वधीक दुनिया में ॿियो मुंहिंजो केरु आ मुंहिंजी अम्मा तूं ॿुधा त हीअं कयां या न कयां अम्मड़ चवंदी वञे तूं बिस्मिल्लाह करे निकिरी पओ इंशाअल्लाह ताला कॾहिं बि तुंहिंजो हथ कोन मुझंदो जो त अम्मड़ जी दुआ जंहिंखे बि लॻंदी आ यार तवज्जो त कर हिकिड़ो जुमिलो मूंखे चवण ॾे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अम्मड़ जी दुआ औलाद जे हक़ में मुंहिंजो खुदा कॾहिं बि रद्द गाला गाला कॾहिं बि रद्द मुझे करीम आका इएं कोन फरमायो त नेक अम्मड़ जी दुआ मुझे करीमा का इए कोन फरमायो त मौलवी जे अम्मड़ जी दुआ पीर साहब जे अम्मड़ जी दुआ मुझे करीम आका त इए फरमायो त अबे ऐं अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में करीम रब रद्द कोन कंदो आ अम्मड़ गुनहगार होजे तॾहिं बि दुआ रद्द कान थींदी आ अम्मड़ खतादार होजे तॾहिं बि दुआ रद्द कान थींदी आ जे गुनहगार अम्मड़ जी दुआ बचड़े जे हक़ में रद्द कान थींदी आ त पो रातिन जो रातियूं जागी करे ज़िक्र कमाइण वारे मुझे करीम रब जे महबूब मदीने वारे मीर ते दुरूद सलाम पढ़ण वारे उन कामिल वली जी मुरीद जे हक़ में दुआ रद्द कीअं थींदी कॾहिं बि कान थींदी हे हिकिड़ी अम्मा सां तुंहिंजो जिस्मानी तालुका कामिल मुर्शिद सां तुंहिंजो रूहानी तालुका ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटी आयो अम्मा गाल के खुटाया गालियों घणियूं करणियूं हिकड़ी गाल में टाइम गुजरी न वने ओ मुजी अम्मा जी मुजा बचड़ा अम्मा मानू त आयो टिन जे बजा 6 दिरहम पियो दे पर शर्त दिनई त इहो शर्त कबूल कोने मां चयो सुभाणे वरी वञो बे ॾे वियो सागियो मानू आयो जॾहिं टियो ॾींहुं थियो मां चयोस हाने जे सागियो मानू अचे गऊं वठे चेजांस गाल बुध जेको तोखे मोकले थो उन जी रज़ा छा में गऊं विकणऊं या न विकणऊं
मंडीअ में माण्हू पियो अचे, पुट उते पियो ॻाल्हाए, मां घर वेठे पई समझे त ही को आम नाहे, करीम रब जो को फरिश्तो आहे। अज़ीज़ान मन यह मामूली गाल नाहे, हदीस कुदसी जे अंदर तमाम उलमा जो इत्तेफाक आ, कोई भी इनकार न कंदो, छो त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जुबान जा लफ्ज़ हन त जॾहिं मुझे करीम रब फरमायो आ त जॾहिं भी मुझो बानो मां अल्लाह जे ज़ात में ज़िक्र ओ अज़कार कंदे पंहिंजे पाण खे फना करे छॾींदो आ, जुबान उन जी हूंदी आ, कलाम मां रब जो हूंदो आ, अखिड़ियों उन जो हूंदियूं हन, बसीरत मां करीम रब ता कंदो हा, कन उन जा हूंदा हन, समात मां करीम रब ता कंदो हा। इन करे चवंदा हूं वयासी अल्लाह जे कामिल वली जे दरबार में, पर इए पियो ॻाल्हियूं ॿुधा ॼणो असां जे दिल जूं ॻाल्हियूं करे रहियो आ, उहो न करे रहियो आ, ज़ुबान उन जी हली रही आ, आवाज़ मथों जो अची रहियो आ। अजीज़ाने मन नेक सालिह बानड़िया, बच्चा अचे त हीअं चइजां हा अम्मा, बच्चो वयो, ओहो माण्हू आयो अची, यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी अम्मा जो न्यापो आ, टियों ॾींहुं आ, अची बि थो ख़रीद करण, शर्त बि क़बूल नथो करी, भला उन मालिक जी मर्ज़ी छा आहे त गहूं विकणऊं या न विकणऊं। उन करीम रब जे मोकिलियल फरिश्ते समझी वयो, न के चई ॻाल्हि ॿुध, गहूं खे विकिणो नाहे, हीअ निशानिया अल्लाह जे महबूब बांधे जी, उन अल्लाह जे दरबार में तुझे जिंदगी जे लाइ समर करे रखी आ, इन गहूं खे खणी वञी घर बिहारियो, बनी इस्राइल कौम वारा वठण ईंदा, तव्हां काॾे बि न वञो, हो ॻोल्हींदा हज़रत मूसा खे वठी तव्हां जे दरड़े ते ईंदा, हज़रत मूसा जी ज़मानत वठिजो, गऊं उन्हनि खे ॾिजो, शर्त लॻाइजो, गऊं ज़बह भले कयो, गऊं जो गोश्त कढी छॾियो, इन गऊं जो चमड़ो सोन सां भरे ॾियो त तव्हां खे गऊं ॾेई छॾियो। हेॾा इहो हुकुम थी वियो, होॾां रब पियो चवेनि गहूं कोहो, मौला गहूं जो रंग कहिड़ो, रंग फलाणो, मौला समझ में नथो अचे, ओहिड़ी गहूं जॾहिं कंहिं बनीअ खे हर बि न ॾिनो हुजे, पाणी बि न हलायो हुजे, शर्त ॿुधंदा विया, ॿुधंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नेठ अचे उन बुज़ुर्ग जे उन गहूं वटि पहुता, निहारे चयो हीअ त उहा ई गहूं आ जंहिंजा सुहिणा मूसा अल्लाह हुकुम ॾिना आहिनि, निशानियूं पता पार ॿुधाया आहिनि, गहूं ॾियो, चयो ॾींदासीं, घणे में ॾींदो, चयो मास तव्हांजो सोन असांजो। गहूं वठणी ज़रूर हुई, छो त जंहिं माण्हूअ जो पुट क़त्ल थी वियो हो, उनखे खूनी ॻोल्हणो हुयो, दौलत वॾी हुई, उन्हनि गहूं खे कुही करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोन सां खल उनखे भरे ॾेई छॾी, लेकिन तवजह कर, उन गहूं जे गोश्त जो टुकड़ो खणी उन मोल छोकिरे खे जो हीअं हयो, छोकिरो उथी चई ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, कलमो पढ़ी करे उन पंहिंजे सौट खे चई मारी बि मूंखे तूं पियो, वरी हाणे कातिल खे ॻोल्हण बि तूं वयो आ। कुरान करीम जी ॻाल्हि ॿुधाई में, लेकिन ॿ ॻाल्हियूं इन मां असांखे दर्स मिलियो, कहिड़ी मिलियो, हिकु त अल्लाह जे कामिलनि जे नाले जेका शइ थींदी आहे उन जी हिफ़ाज़त मुंहिंजो गाला मुझो रब फरमाइंदो आ। नंबर 2 अल्लाह जे दरबार में जेका अल्लाह जे महबूब बानन जे नाले सा शय हुंदी आ उहा दुनिया जे आम शयुनि खां वधीक कीमत वारी हुंदी आ। खुदा जे दरबार में उन जी इज्जत आबरू घणी हुंदी आ। टी गाल इहा मिली त मुझो करीम रब कायनात खे कुरान करीम जे जरिए बुधाए रहो
आ ओ दुनिया वारो मुझा वलियत वली हन पर उन जे ताते लगऊं जो जेको बचड़ो हुंदो आ उनखे बि मां रब एतरी ताकत दींदो हां कुसी वने उन जे गोश्त जो टुकड़ो अगर मोल खे लगे त मोह बि जहिड़ो थी ॻाल्हाईंदो आ। अल्लाह जे कामिल वली जे निस्बत वारो जानवर कुसण खां पोइ बि रब जो कुरान गवाही ॾेई रहियो आ। हिकड़े मिंट जे लाइ अकुल सां सोच छा मुंहिंजो खुदा जे पहिरें ई धक में चई छॾे सोना मूसा मुंहिंजा नबी इहो जेको न तव्हां खणी आयो रे पाण क़त्ल कयो खुदा खे ख़बर न हुई जवाब ॾे गाला गाला जवाब ॾे अल्लाह खे ख़बर न हुई छा अल्लाह खे ख़बर हुई पर रब के इहा भी खबर हुई अड़ो जमानो ईंदो मुझे महबूब मुस्तफा जो जमानो हूंदो आखिरी नबी जो जमानो हूंदो कुरान करीम अग में नाज़िल थी चुको हूंदो सहाबा जो दौर भी गुजरी चुको हूंदो ताबईन तबअ ताबईन जो दौर भी गुजरो चुको हूंदो मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जे जरिए मुझो करीम रब दीन जी खिदमत पियो वठंदो उन औलिया अल्लाह जो ज़मानो ईंदो दुनिया वारा चौंदा वलियन के ताकत काने का मुझे करीम रब कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए दुनिया के बुधायो ओ दुनिया वारो फैसलो कयो बनी इस्राइल कौम जे नेक माण्हू जे जानवर जे कुसण का पो गोश्त में भी एतरी ताकत तो मुझे महबूब मुस्तफा जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जे दुआ में केतरी ताकत होंदी मूसा कलीमुल्लाह जे दौर जी वली जे गहूं जो गोश्त जो टुकड़ो मोल के हण जिंदा थे सोनो अब्दुल कादिर जीलानी जे कदे हथड़ा खणे तो बुडल बेड़ो छो न तरी वे अख खोले दिसु यार हर पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ कहजो आ सोनो दस्तगीर गाला गाला कहजो आ अख फेरा ए दिसो यार हर पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ हक वारी जमाइत आयो हक वारी जमाइत आयो असां यारन धण नायो हक वारी जमाइत आयो असां यारन धण का नायो छो त यारिया वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ कुरान करीम जे आयत के त खोलिया थोड़ो कुरान करीम दे गौर कयो कुछ कुरान करीम जा बटे दलील दे कुछ ईमान त उही फकीरन जो ताजो आ छो त मुजा दोस्त ही नेमत उज़मा सब के जे वस जी गाल काने का जेके खुदा घुरंदो आ उनखे ही ॾींदो आ जेतरा भी माण्हू वेठा हो सजी दुनिया में जाती पाए ॾिसो सवाए उन्हनि जे जेके पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जा गुलाम हन सवाए उन्हनि जे बाकी सॼी दुनिया ते निगाह कयो किथे न किथे हुननि जी तबीयत बिगड़ंदी आहे किथे न किथे तबीयत बिगड़ंदी आहे कंहिंजी सोणे अबू बकर सिद्दीक जो शान बुधी बिगड़ंदी आहे कंहिंजो उस्मान ज़ुन्नूरैन जो शान बुधी बिगड़ंदी आहे कंहिंजी उमर फारूक जो शान बुधी बिगड़ंदी आहे कंहिंजी शेर खुदा जो शान बुधी बिगड़ंदी आहे कंहिंजी हसनैन करीमैन जो शान बुधी बिगड़ंदी आहे मगर मुबारक उन्हनि खे जन पीरन जे पीर सां दोस्ती रखी गुलामी कबूल कई जंहिंजो भी शान गाय उन्हनि जी दिल ठरंदी आ बिगड़ंदी ना है
उन्हनि जी दिल ठरंदी आ बिगड़ंदी नाहे छो बिगड़ंदी नाहे हे थोड़ो टिपिकल जुमलो आ समझाइण जी कोशिश कयां मन तू समझी वञी अंदर जो कनेक्शन जंहिंजो जैसा हूंदो आ दिल उन सां ई लॻंदी आ अंदर जो कनेक्शन जंहिंजो जैसा हूंदो आ दिल उन जी उन सां लॻंदी आ अञा सादे नमूने सां तोखे चवां जेकॾहिं तूं पीपीअ जो माण्हू आहीं झंडो पीपीअ जो हणंदे जेको ॾिसंदो पीपीअ वारो हूंदो तैयार थी वेंदो ख़ुशि थींदो पर जे ॿी पार्टीअ वारो हूंदो कावड़ में ॾंद बि कुर्टींदो मुंहुं बि हेठि करे वेंदो चवंदो ही चरियो छो थियो आहे छो झंडो त तो हयो आहे घर में तुंहिंजे ते लॻो पियो आहे तूं चवीं बि कुझु कोन थो हिकिड़ो ॾिसण वारो ख़ुशि थी वियो ॿियो ॾिसण वारो बिगड़ी वियो तो चयो बि कुझु कोन इन झंडे में राज़ कहिड़ो आहे चो इन झंडे में राज़ इन जो निशाना जंहिंजो इन निशान सां प्यारा उन जी दिल सदाई बागो बहारा त पोइ मां छो न चवां दुनिया जे अंदर रोड सां हलंदो वञ चइनी यारनि जो ज़िक्र कंदो वञ केर तो ख़ुशि थिए केर तो मग़मूम थिए चओ अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई चओ अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने बाग परी पवंदई अल्लाह परी पवंदई अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदे ज़िक्र तू सुने अली जो कंदो वञो नारा हैदरे करार जहणदो वञो दुनिया दे ॾिसंदो वञो जंहिंजो बि सुने अली सां प्यार हूंदो तो दे ॾिसी करे उहो बागो बहार थींदो हालांकि तू कहेंगे कुछ चमी भी को न थो ओ मुझा दोस्त अजीज यो अल्लाह जे कुदरत जो फैसलो आ हे जे को रत जा गुरु पकेर ठाहींदो आ चो अल्लाह गला केर ठाहींदो आ ओ पॉजिटिव कहे बनायो आ चो अल्लाह बी नेगेटिव कहे बनायो आ चो अल्लाह जे जो ओ पॉजिटिव आ उन जो बी पॉजिटिव करे ॾेखार जे जो बी पॉजिटिव आ उन जो ओ नेगेटिव करे ॾेखार कोन थींदो छो जो रतन जा रंग रब बनाईंदो आ पो जे जो रत जैसा मिलंदो आ उनखे जिंदगी मिलंदी आ सुभान अल्लाह जेकॾहिं को माण्हू किरी पियो रत जी बोतल खपे थी जंहिंजो तंहिंजो रत कोन लॻंदो जंहिंजो गुरू उन सां मिलंदो रत बि उन जो लॻंदो जॾहिं ग्रुप मिलण वारे जो रत लॻंदो जान मिलंदी पर जे बे ग्रुप जो रत लॻंदो त बेचैनी थी पवंदी यानी ओ सुणे अब्दुल कादर जीलानी घोट जा मुरीद तोखे मुबारक चइनी यारनि जो ज़िक्र बुधी तुझो रत ठरी पवंदो आ पंजतन पाक जो ज़िक्र बुधी तुझो रत ठरी पवंदो आ औलिया अल्लाह जो ज़िक्र बुधी तुझो रत ठरी पवंदो आ रत ठरंदो आ तने त भाग वरंदो थोड़ो कुरान करीम ॾे निहार पंहिंजे वलियन जो ज़िक्र कंदे मुझे रब छा फरमायो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून हाणे कुरान करीम जूं आयतूं ॿुधंदो वञा थोड़ो तवज्जो कंदो वञा ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमाए तो कंहिंजे ला पंहिंजे औलिया जे ला पंहिंजे दोस्तन जे ला महबूब जे गुलामन जे ला रब तो फरमाइन के कोई खौफ नाहे खौफ आहे जरूर कंहिंजो खौफ तोखे असां के दुनिया जो खौफ औलिया अल्लाह जे अंदर में रुगी मुझे करीम रब जो खौफ
मुझो करीम रब फरमाइंदो आ जेको मुखों टिजंदो आ दुनिया उन जी गुलाम करे छदींदो आ पर जेको मुखों न टिजंदो आ मां उनखे दर दर दुनिया जो गुलाम कंदो आ मुसलमान पंहिंजे अंदर में झाती पा तू असा दर दर जा गुलाम इन करे थी विया हो जो रब जे दर जी गुलामी छदे दिनी आ अल्लाह फरमाए तो मुझे आशिकन के को गम न होंदो आ खौफ न होंदो आ लेकिन थोड़ो तवज्जो त कर जमीन के हिलण जे टाइम ते डप होंदो आ छाजो जबलन जो जबल के डप होंदो आ छाजो लोह जो छो त लोह जबल के कटे वठंदो लोह के डप होंदो आ छाजो बाह जो बाह में पिघली वींदो बाह के डप होंदो आ पानी जो पानी मुखे विसाए छदींदो पानी के डप होंदो आ तूफानन जो तूफान मुजा रुख मोड़े छदींदा दुनिया जे अंदर हर हिक शय के खौफा मगर मुझो रब तो फरमाए जेके मां करीम रब जे महबूब जा आशिकन उनन जा मां रब मिड़ई खौफ लाहे छड्या हने अल्लाह कुरान करीम में फरमायो अल्लाह वलियुल लजीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर कुरान करीम खोल त सही अल्लाह वली केरा गाला अल्लाह वली कहजो ईमान वारन जो तवज्जह कर मुझा दोस्त ए बेचारा सादड़ा मानू बेचारा अनपढ़िया मानू चौंदा हन ला इलाहा इल्लल्लाह को वली कोने ला इलाहा इल्लल्लाह को कलंदर कोने ओ खुदा जा बना कुरान सही पढ़ो अल्लाह फरमाए तो अल्लाह वलियुल लजीना आमनू अल्लाह जेको आ वलिया कहजो वलिया वली मना वारिस वली मना संभालींदड़ वली मना मालिक वली मना दोस्त वली मना प्यार कंदड़ जेके भी सुनियो माना वठी ओहे वली जे लफ्ज में समायल हन अल्लाह तो फरमाए अल्लाह वलियुल लजीना आमनू ईमान वारन जो वली अल्लाह हुआ की अल्लाह हुआ युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर कुरान करीम दे तवज्जो कर अल्लाह फरमाए तो मां अल्लाह वलियुहा ईमान वारन जो छो ऊंताही जे जुल्मत मां कढी उनन के नूर याने रोशनी दे मोकलींदो हा थोड़ो तवज्जो त कर केडा न वली खुशकिस्मत हन केडा न उन जा गुलाम खुशकिस्मत हन जहीं भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार में जदह भी गुलाम वींदो आ त वली छा चवंदो आ बचड़ा हथ में हथ दे जदह बैयत कंदो आ पहिरो छा दसींदो आ चवंदो आ जिक्र कर अल्लाह 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 या चवंदो आ त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जेको भी वली हुंदो आ सब का पहिरो कम केड़ो कंदो आ जेको गुनाहन जे गुमराही जे ऊंताही में किरल हुंदो आ हथ हथ में नहीं करे उनके उतों कडी कर चंदो आ बच्चा हे जिक्र वनी कर मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो इत्तिबा कर मुझो रब तो ते राजी थी पवंदो नक्शबंदी हुजे कादरी हुजे चश्ती हुजे सहरवर्दी हुजे वली हुजे को भी हुंदो आ जह जह जा मुरीद हो बुधायो जदह बैयत कयो त मुर्शिद जिक्र दई हुक्म कयो त नमाज पढ़ गाला गाला मुर्शिद केड़ो हुक्म कयो बच्चा कूड़ न गालाए जा
चोरी न कजा, ठगी न कजा, धोखो न कजा, कैसा नाइंसाफी न कजा, नाजायजी न कजा, जुल्म न कजा, ज्यादती न कजा। याने ऊंदाही गुमराही मां कढी करे उहो रस्तो दिखारे रहियो आ जेको मोमिनन जो वली मुझो अल्लाह पंहिंजे ईमान वारन के दिखारे रहियो आ। उन खुदा जो महबूब बनो भी उन खुदा जे मखलूक के दिखारे रहियो आ। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा बानड़ो हिक ब हदीस जो हवालो दिया तवज्जो कयो। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो दिहाड़ो थींदो हिकड़ा अहड़ा जवान भी हुंदा जेके नबी भी न हुंदा शहीद भी न हुंदा मगर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनन जे ला अहड़ा मिंबर सजाइंदो जो जे चोॾीअ जे चंद्र वांगुर पिया चमकंदा। दुनिया सी चवंदे नबी भी नाहिन, वली भी नाहिन, नबी भी नाहिन, शहीद भी नाहिन। इहो मकाम कीअं मिलियो? मुझे करीम आका फरमायो मुझो रब फरमाइंदो ही मां अल्लाह जे बानन सां प्यार कंदा हा। आदीअ जो उथी करे मुझे बानन जे ला दुआऊं घुरंदा हा। मां अल्लाह इन करे हिनन जो मकाम बुलंद करे छॾियो आ। तवज्जो कर जुमलो वरी तो चवा तवज्जो सां बुधजा। करीम आका फरमायो त मुझो रब फरमाए तो ही उहे मुझा बानड़ा हन जेके मुझे मखलूक सां प्यार कंदा हन उनन जे ला दुआऊं घुरंदा हन उनन के मुश्किल में दिसी करे पंहिंजो निंड्रू फिटाए छॾींदा हन। उनन जो रब वट मकाम कहिड़ो वा मुझे करीम आका फरमायो उनन जो ओहो मकाम आ जो दुनिया जा माण्हू क़यामत में दिसी हैरान थी वींदा। कॾहिं तव्हां सां ॿिए जे लाइ दुआ घुरी आहे? थोरो जवाब त ॾियो। चओ त घुरी आहे। याद रख जे अल्लाह कोन पंहिंजो कमु कराइणो अथई ॿिए जे लाइ दुआ घुर। जे चवी तो त मुंहिंजो कम थी वजे ॿिए जे लाइ दुआ घुर। जे चवी तो त मुंहिंजो ख़ैर थिए ॿिए जो ख़ैर घुर। जे चवी तो मुंहिंजी परेशानी दूर थिए ॿिए जे परेशानी खे दूर कर। तूं ॿिए जे कम सां लॻ मालिक तुंहिंजे कम सां। तूं ॿिए जे कम सां मालिक तुंहिंजे कम सां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टाइम ज़ोरीअ डुकंदो थो वञे। टाइम ज़ोरीअ डुकंदो थो जे मूंखे हिक ॿ ॻाल्हि अञा करण ॾे। टाइम ज़ोरीअ डुकंदो थो जे। ओ मुंहिंजा मिठड़ा भा ओ मुंहिंजा मिठड़ा भा औलाद जी तरबियत कर। कंहिंजी तरबियत कर? औलाद जी तरबियत कर। इएं न थिए जो सुभाणे तुंहिंजो औलाद क़यामत जे दिहाड़े तुंहिंजे लाइ अल्लाह जे दरबार में दाही लॻो पियो हुजे। इएं न थिए जो इन औलाद जे करे सुभाणे क़यामत जे दिहाड़े तुंहिंजो गिरेबान पकड़ियो वञे। छो? ताजदारे मदीना कहे ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। मदीने जे ताजदार फरमायो तमां मां हर हिक माण्हू पंहिंजे घर जो बादशाह आ, पंहिंजे घर जो अमीर आ, पंहिंजे घर जो वॾो आ। क़यामत जे दिहाड़े हर हिक वॾे खां पंहिंजे घर जे हिक हिक भातीअ जो पुछा पाण त नमाज पढ़े धीउ खे न चई, पाण त कुरान पढ़े पुट खे कोन चई, पाण त रोज़ो रखे ज़ाल खे रोज़ो कोन रख रही। क़यामत जे दिहाड़े मुंहिंजो रब पुछंदो त दे ख़बर जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल कपड़ा न पई धोए त डंडो उभो पियो करी, जेकॾहिं पुट कमाए न पियो अचे त लठियूं पियो हणी, जेकॾहिं तुंहिंजी धीउ मानी न पई पचाए त सख्ती पियो करी। छा तोखे मां अल्लाह जे दीन सां एतिरो बि प्यार कोन हो जो दीन ला पंहिंजे बचड़न खे कुझु चवी। ओ मुसलमान गौर कर, मुसलमान गौर कर। कॾहिं रात जो वेही बचड़न खां पुछो अथई असांजो हाल छा आहे, असां वॾनि जो हाल छा आहे। होटलुनि ते वेहंदासीं, रात जो जेको टाइम मिलंदो होटलुनि ते वेहंदासीं, कचहरियूं कंदासीं। कचहरियूं कहिड़ियूं हुंदियूं? फलाणो हीअं थई,
फलाणो हीअं थई, फलाणे जी हीअ ॻाल्हि, फलाणे जी हीअ ॻाल्हि। ओ मुस्लमान, रब जो क़ुरान ॿुध, हुन जूं ॻाल्हियूं हुन सां करण वारा, हुन जी गिला हुन सां करण वारा। मुझे करीम रब जो क़ुरान निहार, ॿिए जे मथां बदगुमानी करण वारा। मुझो बेनियाज़ रब फरमावे थो, मुझे करीम रब फरमायो वला यग़्तब बअदुकुम बअदा। ओ बेजी गिला करण वारा, ओ बेजी गला गला बेजी गिला करण वारा। गिला छाखे चइबो आ? तवज्जो सां ॿुधजा। चङा भला सादड़ा सूदड़ा त छा, पर चङा भला भली पोशाक वारा भी ख़बर ही कान्हे का त कयूं छा था। करीम आका फरमायो गिला छाखे चइबो आ? जंहिंमें को ऐब हुजे, उन जे अणहूंदे उहो ऐब बयान कजे, इन जो नालो गिला है। मूंखे ॿुधाए त जॾहिं तव्हां सां जो कचहरियूं थींदियूं हन त पराई गिला कंदा हूं या कोन कंदा हूं? जवाब ॾियो, ॻाल्हायो, जवाब ॾियो। कचहरी जो मज़ो ई तॾहिं थींदो जॾहिं बेजी प्रचार कजे, फलाणो ही आ, फलाणो ही आ, फलाणो ही आ। रब जो क़ुरान ॿुध, मुझे बेनियाज़ रब फरमायो जेको भी कंहिं बेजी गिला थो करे, अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता। अल्लाह जो कुरान थई। ओ मुजरद बिरादरी जा दोस्तो, ओ परे खां आयल दोस्तो, ओ दिल पर दस्तगीर जा आशिको गुलामो, मुझे करीम रब फरमायो हिक बे जी गिला न कयो, हिक बे में बदगुमानियूं न रखो। मुझे करीम रब फरमायो जेको हिकड़ो मुसलमान, हिकड़ो इंसान बे जी गिला थो करे, ॼण पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे खाई रहियो। गाल समझ में आई? कहिड़ो भी गुनहगार हुजे, मवाली हुजे, चरियो हुजे, पर पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे कोन खाईंदो। खाईंदो केर? जवाब ॾियो। कुरान सचो आया न? जवाब दे भला। कुरान जी गाल सच्ची आया न? 26 पारो कुरान जो खोले ॾिसो, सूरे हुजरात जी आयत नंबर 62, आगे रुकू जी आयत नंबर 62 खोले ॾिसो। मुझे बेनियाज़ रब फरमायो जेको कंहिंजी गिला थो करे, हुन जी गाल हुन सां थो करे, हुन जी गाल हुन सां थो करे, उहो पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाई रहियो। चओ त इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ कोन कंदासीं। चओ अॼु खां पोइ इंशाअल्लाह ताला तौबा करण, तुझो कम कबूल करण मुझे करीम रब जो कम। ओ मुझा दोस्त अजीज, गिला करण जे बजा जेकॾहिं होटल ते वेहण जे बजा अचे जीजल अमड़ सां गॾु वेही, अमड़ दे निहारण इबादत, अमड़ सां ॻाल्हाइण इबादत, अमड़ दे खिलण इबादत, दिल पर बाबे सां कचहरी करण इबादत। मुझे करीम मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको शख्स पंहिंजे जीजल अमड़ दे हिकड़ो भेरो खिली निहारी दुआ, मुझो अल्लाह उनके हिकु 100 मक़बूल हजन जो सवाब ॾींदो आ। तवज्जो कर, हिकड़े पासे होटल ते वेही गिला थो करी, हुन जो ॻाल्हियूं हुन सां थो करी, रब तो चवे पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाई रहियो आ, मता चवी त मुंहिंजो त भाउ को मुअल आहे ई कोन को। मुझे करीम रब फरमायो इन्नमल मुमिनून इख्वतुन, मोमिन मोमिन जो भावा। मदीने जे ताजदार फरमायो अल मुस्लिमो अखुल मुस्लिमो, मुसलमान मुसलमान जो भावा, यानी जेको बेजी गिला थो करे पंहिंजे मुसलमान भाउ जो मुअल जो गोश्त पटे खाई रहियो आ। पर जेकर असां तव्हां न अहिड़ी कचहरी
पंहिंजे घरनि में कंदासीं ख़बर अथव नतीजो छा निकिरंदो। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, अमड़ियूं उहे बि त आहिनि, बचड़ा उहे बि त आहिनि। ॻाल्हि त ॿुध, दरबार मुस्तफ़ा में काथे थोड़ो त ॻाल्हि दरबार मुस्तफ़ा में ऐलाने जंग थिया। करीमा का फरमायो बदर जे जंग जी तैयारी करे अचो। आशिक परवाना दीवाना तैयारी करे ईंदा था वजन, लेकिन हिकड़ो घर अहिड़ो आ जंहिंमें जवान मर्द कोई नाहे। हिकड़ी अमड़ा जंहिंजा ब बचड़ा हन, हिकड़े जी उम्र 7 या 8 साल, ॿिए जी 9 या 10 साल। मुंहिंजा दोस्त अज़ीज उहा चीजल अमड़ जॾहिं ताजदार मदीना जे तरफ का ऐलान थींदो आ त जेके मर्द हन ओए निकी अचो जिहाद जे ला। उन औरत जे घर में मर्द कोने, मानी कान थी खाए, ज़ारो कतार रोई रही आ। भाव खां तो पुछे अजो अम्मा छो थी रहे। हिकड़े भा जो नालो मुअव्विज़ा, बे भा जो नालो माज़ा। बई भाइर हिक बे खां पुछन ओ मुंहिंजा अदा अब्बा छो थी रहे, अलाए छो थी रहे। ओ मुंहिंजी अम्मा जी मुझा बचड़ो, अम्मा रोई छो थी। बच्चा इन करे थी रोआ जो अज मुझो मुड़स हुजे हाँ त मदीने वारे मीर जे हुक्म ते लबैक चई हलियो वञे हाँ। अम्मा पो रोई छो थी। बच्चा इन करे थी रोआ तव्हां भई नंढड़ा हो, तव्हां में जंग जी ताकत कान्हे का। अम्मा तो फिक्र न कर, तुरगी दुआ कर, असां इजो था वञो। इजाजत दे मासूम बचड़ा, नंढड़ा बचड़ा जन के जंग जे लफ्ज जी भी खबर न हुजे, पांजे जी जल अमड़ के राजी करण ला अम्मा दुआ कर। अमड़ दुआ कईया, सिधो दरबारे मुस्तफा में आया। मुझा दोस्त अजीज मुझे करीमा का जे सहाबा जी लाइन लगी पईया। भाइर पाण में सलाह था कन, हिकड़ो हिकड़े विच में थो बीहे, ॿियो वरी अॻिते वञी थो बीहे। जेॾी महिल मदीने जो यार आयो, केर आयो ॻाल्हि ॻाल्हि केर आयो। इन ही करे त रात ॾींहं जेको आशिक जेॾी महिल बि अख खुलंदी अथसि त कहिड़ी दुआ घुरंदो आहे। मां मदीने अचा, मां मदीनो ॾिसां, या रसूल अल्लाह मदीने अचा, मां मदीनो ॾिसां, मां मदीने अचा, मां मदीनो ॾिसां। आका सदीड़ो कजा, मां मदीने अचा, दिल पर सदीड़ो कजा तजी जल सदीड़ो कजा त बचड़न सूधो मदीनो मदीनो। टाइम थोरो आ, ॻाल्हि करणी आ। बई बचड़ा आया, हिकड़ो हिकड़ी सिफ़ में, ॿियो माण्हू छॾे बी अॻियां वञी बीठो आ। मदीने जो मीर आयो, पंहिंजे सिपाह बहादुरनि खे ॾिसंदो। मुंहिंजा दोस्त फाइनल कंदो थो अचे, तूं भी सही आ, तूं भी सही आ। जेॾी महिल करीम आका मुअव्विज़ ते आयो आ, जेको आंगुरनि पेरनि ते उभो थी बीठो आ त कद वॾो थे मुंहिंजो महबूब कबूल करे। बार मासूम नठड़ो वा, दिल में तमन्ना है त मन मुझो मदीने जो मीर कबूल करे। आंगुरन ते बीहे तो, जोर नहीं बीहे तो, मुझे करीमा का निहारे चयो तू त नठड़ो चवे तो सोना नठड़ो ना। करीम मुझो कदड़ो वडो आ, दिसण में नढड़ो थो अचा। मां बहादुर हां, मुझा महबूब कबूल कयो, मैदान मल्हाए ॾेखारी दुसे।
मुझे करीम आका मुर्कद छो त मुझो करीम आका जाने पियो मुझो करीम आका उन्हनि खे त जाने पियो पर उन्हनि जे अमड़ वारी उन दुआ खे बि जाने पियो मुझो मुस्तफा तो गुझा राज जाने मुझो मुस्तफा तो गुझा राज जाने उहो भी पियो जाने जो थी तो सुभाणे मुझो मुस्तफा तो गुझा राज जाने मुझो मुस्तफा तो गुझा राज जाने करीमा का कबूल करे अगते वध्या कुछ सहाबा का बाद में नंढो माज भी बीठो आ उन डिठो करीम अचन था प्या पेरन जे आंगुरन सा मथे थियो मुझे मुस्तफा फरमायो तू त बचड़ो आ तू त नंढड़ो आ हेडे निकर रोई चवे तो सुना हुन खे कबूल कयो थव मां त उन खां वधीक ताकतवर हां मुझे करीमा का फरमायो तो के केड़ी खबर तू ताकतवर है सोना इजाजत दियो उनके सद कयो मूसा लड़े दिसो त मां कीअं तो इनके मार ॾेखारिया जेडी मल करीमा का मुर्की उनन के चयो भला जोर आजमायो अंदाजो त लगायो हिकड़े मिनट जेला जग जेला सिपाह तैयार थी रहो आ हिते मासूमन बारड़न जो हिते मेल थी रहो आ जो मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जे राज़न के जानदो आ हिकड़ो दफो इमाम हसन साईं हिकड़ो दफो इमाम हुसैन साईं घर में वेठा हन अम्मा खातूने जन्नत भी वेठी आ अली उल मुर्तजा भी वेठो आ मुझो करीम आका भी वेठो आ सुनो इमाम हसन चवे त मां ताकतवर हां मुझो दिल पर हुसैन चवे त मां ताकतवर हां जडे बिनी भाइरन चयो त असां ताकतवर मुझे करीम आका फरमायो भला ताकत देखारियो जे मुझा महबूब इजाजत दियो असा पाण में कुश्ती लड़ो पई भाइर हसन ऐं हुसैन दिल पर पाण में भाकुर पाए कुश्ती लड़न लगा जमीन ते वेही खातूने जन्नत पई दिसे मुझो महबूब मुस्तफा पियो दिसे दिल पर अली पियो दिसे अर्श खां मुझो खुदा ऐं जिब्राइल सभई मलाइका पिया दीदार कने बई भाइर जेडी मल भाकुर पाइन था तो मुझो मदीने जो साईं वडे हसन के चवे तो ओ बच्चा हसन जी मुझा आका हिया पिंडो हण हिया टंग हण त अम्मा अम्मा है मुझी अम्मा बतूल सान अर्जी करे ओ मुझा महबूब आका मुझो हसन त वडो आ पर मुझो हुसैन त नंढो आ वडे के था सलाहो दियो दियण नंढे के घुरजन मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझी बचड़ी गाल त तू चाई थी चवी पर मां मुस्तफा दिसी रहो आ हुसैन के जिब्राइल थो सलाहो दे इन करे मां मुस्तफा हसन के सलाहो नहीं रहो जेको करीम आका बचड़न जो राज जान दो आ मुझो महबूब मुस्तफा गुलामन के भी सुञाण दो आ मुझा करीम इजाजत दे इस्तमा महबूब इन सा छा थो कया मुझे करीम आका मुर्की चे भला थोड़ो पाण में पंजो अटकायो वडो भा नंढो भा भाकुर पाइन था नंढो भा तो होरिया कन्न में चवे अद्दा तोखे त मुझे महबूब कबूल करे छदियो मुखे महबूब कबूल न थो करे तू मुखा डाढो भी वडो भी आही मां तोखा हीणो भी आया कमजोर भी आया पर मुझे जी जल अमन जी तमन्ना तो में भी आ त मुंह में भी आ मां जोर थो दिया तू पढ़ई किरी पो तू त कबूल थी वयो आ मुझो मुस्तफा मुखे भी कबूल करे छदीदो
आहिन त बचड़ा तुंहिंजा बि बचड़ा हन गौर त कर मुझे करीम आका जो बचड़न खे आशिक बना इश्क जूं ॻाल्हियूं बचड़न खे ॿुधा जेॾी महिल ॿई भाइर ॻाल्हाइनि था पिया सहाबा बि ॿुधनि था पिया मुंहिंजो करीम आका बि ॿुधे थो पियो मुझो रब नाज़ करे चवे तो जिब्राइल जी मुझा करीम दे त खबर मौला कहिड़ी जॾहिं मां इंसान खे पैदा पे कयो छा चयो हुयो मैं युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा जिब्राइल याद थई हा मौला सबनी गॾजी चयो मौला है फदाइया फसादिया झेड़ा कड़ा खूनिया हा मुझा मौला मुझे रब जो जिब्राइल याद कर उन वक्त भी मां रब तवा के जवाब दिनो हो इन्नी आलम माला तालमू उन वक्त भी मां रब चयो हो तहां नथा जानो मां रब जाना थो त केड़ा केड़ा गुल पैदा कंदुसि जेके महबूब तां जानियूं कुर्बान कंदा होॾे निहार जिब्राइल किए तो नढड़ो भा वडे भा के दसे ओ मुंजा दोस्त अजीज वडे भा पाजे पाण के जमीन ते छडे दिनो मुझे महबूब मुस्तफा मुर्की बिनी के कबूल कयो लेकिन थोड़ो अगते त वध जेडी मल मैदान बदर में पहुता अब्दुर्रहमान बिन औफ सा गड एकड़े पासे मुअव्विजा बे पासे माजा सुनो अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइंदा दिन में ख्याल आयो हाने हिन मासूम बारन के कादे कया अञा एतरो ख्याल आयो हिकड़े बार हेडो कमीज छिकी ओ सुना अब्दुर्रहमान बुधाए त सही त अबू जहल काथे अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइंदो नंढड़े बार जी गाल बुधी अञा जवाब ॾियण जो इरादो कयम हेडा बे बाह छिकी ओ चाचा अब्दुर्रहमान जल्दी बुधा त अबू जहल काथे पान फरमाइंदा मुझे ओ सामो जेको वडो वडो मथे ते ताज पाए दुनिया जे आडो पांचे पान के अमीर सदाए रहयो आ घोड़े सवारा या उठ सवारा इहो अची रहयो आ अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइंदा बस तेरे एतरी हुई अञा नालो वठी बस कयम इए लगो जण ब अबाबील पखी हुया जेके मुझे पासन मां निकरी वया देर कान थी अबू जहल वट पहुंचंदा वया हिकड़े भा तलवार हणी उन जे सवारी जो टंकू कटियूं बे भा देर कान के तलवार खणी उन जे धड़ जे मथा वार कयो इहो ही सबब हुयो जो अबू जहल जड़ो वडो बहादुर पछाड़ी में दाह करे वियो त मुखे दुख रुगी इन गाल जो आ को पहलवान मुखे मारे हां तसूर न थे हां मरा त तो पियो पर मुस्तफा जे नढड़न गुलामन जे हथ में मुजो मौत थियो आ इहो मौत जो दुख खणी वयो करीम रब उन के हो दुख देखारियो त मुझे मुस्तफा जा वडड़ा त वडा पर नढड़ा गुलाम भी परवाना हुंदा पांजे बच्चन जी तरबियत कयो उहे भी अमर जा पुटड़ा होया केर होया जवाब दियो दोस्तों केर होया अमर जा बच्चड़ा होया बेशक पांजे बच्चन के इंजीनियर कर बेशक पांजे बच्चन के डॉक्टर कर जरूर कर हक्का लेकिन पांजे बच्चन के कुरान करीम जी तालीम भी त दे न सुभाणे जेकर तुझे मथा मौत अची वने सकरात जी घड़ी हुजे पुट तुझे मथों अचे हुन जिंदगी में कदे कुरान पढ़ियो ही न हुजे आई तू इशारो दीस त पुट मुझे मथों दुखी घड़िया अज का यासीन त पढ़ पुट जो पढ़ियल ही कोन होदो त यासीन केड़ी पढ़ंदो अदा हो त अंग्रेजी किताब खणी तुझे मथों बीही रहंदो पर जे तुझे पुट जो कुरान पढ़ियल होंदो कहे अल्लाह वार जे सोबत में वयल होंदो त हुन जे अखड़न मां लुड़क लड़ी इंदा रब्बे जुल जलाल जे दरबार में दुआ घुरंदो मौला मुझे अबे जी भारत थई पर जेकरे तो पांजे बच्चे जी तरबियत न कई एकड़ो नंढड़ो सवाल कया जवाब दींदो कोन था गाला जवाब दींदो
हर माण्हू जी तमन्ना होंदी आहे त मुंहिंजो बच्चो सुठे स्कूल में पढ़े ऐं सुठी ॻाल्हि आहे पंहिंजे बच्चन के दुनिया जी सुहिणी तैलीम ॾियो भली ॻाल्हि आहे न्याणियुनि खे बि तैलीम ॾियो सुठी ॻाल्हि आहे छो त जंहिं घराणे जूं न्याणियूं समझदार पढ़ियल हूंदियूं उहो घराणो ख़ुशि नसीब हूंदो आहे पंहिंजे पंहिंजे माहौल जे हिसाब सां जेतिरी तव्हांखे माहौल इजाज़त ॾे जेसिताईं तव्हां सम्झो त असांजूं न्याणियूं सुहिणी तैलीम हासिल करे सघनि थियूं काई दिक़त न आहे पंहिंजे न्याणियुनि खे सुहिणी तैलीम ॾियो पुटनि सां गॾु न्याणियुनि जो बि हक़ आहे मुंहिंजा दोस्त जेको पीउ जेतिरी घणी फी भरींदो आहे न स्कूल जी 8 ॾहें बच्चे खां पुछंदो आहे त ॾे ख़बर 6 महीने पुछंदो ॾे ख़बर फिजिक्स में केतिरियूं मार्कूं खयई केमिस्ट्री में केतिरियूं खयई मैथमेटिक्स में केतिरियूं खयई इंग्लिश में केतिरियूं पुछंदो आहे न यार कॾहिं रात जो पुट खां वेही पुछो अथई त ॿिए पहिरीं नमाज़ पढ़ी अथई या न जवाब ॾे मुसलमान छा तुंहिंजे बच्चे जी दुनिया वारी ज़िंदगी तोखे एतिरी मिठी आहे जो तुझो बच्चो अगर मैट्रिक में मार्कूं भलियूं नथो खणे त कावड़ी जी ॻाल्हाइण छॾे थो ॾिस त तोसां ॻाल्हाइण ॿोल्हाइण कोन्हे तो मार्कूं सुठियूं न खयूं मुंहिंजी दिलि कोन ठारी आहे छो न सां ॻाल्हाइण छॾी त मुंहिंजो बच्चो अगर मार्कूं सुठियूं खणे हा त दुनिया में हुनजी इज्जत थिए हा दुनिया में सुहिणी नौकरी मिले हा मूंखे जवाब ॾे ज़िंदगी दुनिया जी वधीक आहे या क़ब्र ऐं क़यामत वारी वधीक आहे जवाब ॾे छा तुझे बच्चे के कब्र में वञणो न है छा तुझे बच्चे के खुदा जे दरबार में क़यामत में पेश थियणो न है जेकर तुझे बच्चे जी तोखे दुनिया जी जिंदगी मिठी आ त पंहिंजे बच्चे जे कब्र सां भी प्यार कर पंहिंजे बच्चे जे हशर वारे ॾींहं सां भी प्यार कर पंहिंजे बच्चे के दीन जे इल्म दे तरकीब दे पंहिंजे बच्चे के कुरान करीम जी तालीम दे पंहिंजे बच्चे के महबूब मुस्तफा करीम जी हदीसूं सिखार पंहिंजे बच्चे के सिखार त मुंहिंजा बच्चा बीही पानी पीण अंग्रेजन जो तरीको आ वेही पानी पीण मुझे मदीने वारे जो तरीको आ पंहिंजे बच्चे के सिखार फोन खणी हेलो 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 बेलो टेलो इहे करणो अंग्रेजन जो तरीको आ फोन मथे खणी अस्सलाम वालेकुम करणो मुझे महबूब मुस्तफा जो तरीको आ चो त मुझे करीम आका जो हुक्म कहिड़ो आ जॾहिं हिक ॿिए सां मिलो त छा अफ़शु सलाम बैनकुम दरमियान में सलाम खे वधायो तव्हांजूं मोहबतूं वधंदियूं अस्सलाम वालेकुम चवण सां बरकतूं ऐं रहमतुनि जो नुज़ूल थींदो आ नंढा हो कोराड़ा सादड़ा माण्हू गदह गाॾे ते वेठा फोन अचे हलो हलो अरे खुदा जा बाना इहो हलो तोखे कंहिं सेखारियो आ तू चओ अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम के चवण वारे खे ॿुधा त जेकर 10 नेकियूं मिलन त वालेकुम सलाम चवण वारे खे 90 नेकियूं मिलन सवाब थियो या कोन थियो हेलो जेकॾहिं हलो ऐं हेलो जे न गहराई में वञे हेलो हील हील छाहे जहन्नम जे वादीअ जो नालो आहे मुझा दोस्त टाइम कोने गहराई में नथो वञा पंहिंजे बच्चन जी तरबियत कयो थोड़ो पंहिंजे हाल ते भी रहम कयो 40 साल उम्र गुज़री वई जेके नमाज नथा पढ़न थोड़ो मुझो ही नंढड़ो अर्ज खुदा जे वास्ते ॿुधो 40 साल उम्र गुज़री वई कंहिंजी 30 साल गुज़री वई कंहिंजी 50 साल तुझो औलाद अगर तुझो औलाद सुबह जो तुझो चवण न वठे मझंद जो न वठे शाम जो न वठे घर मो कढंदेसी या न ईमानदारी सां जवाब दे सुबह जो सॾु करीसीं पुट करीम दाद हेॾे आ हलियो वियो मझंद जो ओ बाबलड़ा हेॾे आ शाम जो 5 दफ़ा ॾींहं में सॾु करीसीं हिकिड़े ॾींहुं रुॻी तोखे 5 दफ़नि जो जवाब न ॾे रात जो ईंदो सन्हे बोह मां कढी छॾींदेसि चवंदे हिन जी मानी बंद कयो मुझे घर मो निकरी वञे पर जिन 5 ॾींहं तोखे जवाब न दे त अखबार में लेख ॾींदे त मुंहिंजो वास्तो ई हिन सां कोन्हे अड़े यार तुंहिंजो औलाद जंहिंजे लाइ रात ॾींहं तो हिक करे छॾी आ हलाल हराम कमाए गॾु कयो अथई त मुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो उहो रुॻी हिकिड़ो ॾींहुं या 5 ॾींहं तुंहिंजो चवण न वठे त तूं घर मां कढी छॾीस तो 30-40 साल उम्र गुज़ारी आ रोज़ मुझे रब्बुल आलमीन जे मस्जिद मां सॾु थींदो ते हय्या लसला हय्या लल फलाह हलिया कामयाबी जे तरफ हलिया नमाज जे तरफ रोज 5 दफ़ा जवाब न थो दी मुझे रब करे तो के पांजे अर्श जेठो तड़े कढियो
जवाब दे मुसलमान, कदे मुझे करीम रब तुझी रोजी बंद कईया, छा मुझो खुदा तुझी रोजी बंद न तो करे सके। बुध अल्लाह जो कुरान, मुझे बेनियाज रब फरमायो, अम्मन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़क़हू, मुझो बेनियाज रब तो फरमाए, जेकॾहिं मां अल्लाह तव्हांजी रिज़्क रोज़ी बंद करे छॾियां, ॿुधायो त केरु आहे जेको तव्हांखे रिज़्क रोज़ी ॾींदो आहे? को ख़ुदा खां सवाइ ॾियण वारो? जवाब ॾियो। पोइ 30 साल उमिरि गुज़री वई, 40 साल गुज़री वई, खुदा जे मस्जिद मां आयल सदड़े जो जवाब नथो ॾे। खुदा जाॾो कहिड़ो कद खणंदे त मौला छो न पे ॾिनम? जवाब आहे को अदा? थोड़ो ॻाल्हाए, को जवाब आहे? अल्लाह पुछे त नमाज छो न पढ़ी? अल्लाह साईं छा कयां, बुखार ॾाढो हो, घर जो कम कई पे, हा कयुम पे, नमाज कान पढ़ी, पाणीअ जो वारो हो, नमाज कोन पढ़ी, मजदूरी करणी हुई, रिज़्क रोज़ी ॾियण वारो केरु आहे? असां तुंहिंजी वॾी बदकिस्मती आहे, अल्लाह रिज़्क जो ज़िमो खयो आहे, उन ते तो असां पंहिंजे मथां खणी छॾियो, जेको अल्लाह तो असांजे मथां कम रखियो उहो वरी रब जे हवाले करे छॾीसीं। रब चए थो तुंहिंजी रिज़्क रोज़ी मां अल्लाह जे हथ में आहे, मां रब तोखे ॾींदुसि, तूं मां अल्लाह खे यादि कर त मां रब तोखे गंज ॾींदुसि। दोस्तो नमाज पढ़ंदासीं, टाइम घणो गुज़री वियो, 12 में थी आहे, 2 कलाक बि विया हला, कलाकनि जो साथ कोने, मूंखे मंज़िल वधी करणी पई आहे। दुआ कजो अल्लाह ताला मंज़िल ख़ैर सां तय फरमाए, पर वाइदो कयो नमाज पढ़ंदासीं, चओ इंशाअल्लाह ताला। बच्चड़नि खे क़ुरान करीम जी तालीम ॾींदासीं, चओ इंशाअल्लाह ताला। रात जो सुम्हण खां पहिरीं कलमो पढ़ंदासीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, चओ इंशाअल्लाह ताला। सुम्हण महिल न कलमो पढ़ण जो आदि पाण खे बनाईंदे, जेॾी महिल इज़राइल मथां ईंदो त पहिरीं तुंहिंजे ज़ुबान ते कलमो अचे वेंदो। निंड मां जीअं उथी पहिरीं कलमो पढ़, इहो निंड मां उथण वारो कलमो, जीअं माइट कबर में पूरे मोटंदई, मुनकर नकीर साम्हूं ईंदे, तोखे कलमे जी आदत हूंदी, उथण सां कलमो पढ़ंदे, पोइ जॾहिं महबूब जे नाले सां उथंदे त मुंहिंजे दोस्त ॿुधाए त महबूब शफ़ादार नबी तो ते महिरबानी कंदो या न कंदो। सुम्हण वक़्तु कलमो पाण बि पढ़, बचड़नि खे बि पढ़ा, उथण वक़्तु कलमो पाण बि पढ़, बचड़नि खे बि पढ़ा। ऐं नंढड़े में नंढड़ो कम, जेॾी महिल मानी खाई त पहिरीं हथ धोई पोइ मानी खाईंदो कर, छो चो मुंहिंजे सुहिणे नबी जी सुन्नत आहे। पर दोस्त ॿी बि ॻाल्हि ॿुध, हथ धोई वरी उघिजा न, सुन्नत में हिकमत आहे। पहिरों दफ़ो जॾहिं मानी खणण लाइ वेही त हथ धो, छंडे हथ मानीअ में शुरू थी, उघिजा न, छो त हथ तोखां धोराया छो हन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे हथ में जेके जरासीम हन उहे धोअण सां गुज़री विया। पर जे वरी कपिड़े सां हथ उघियई त वरी साॻिया कपिड़े वारा जरासीम वरी तुंहिंजे हथ में। इन करे मुंहिंजे करीम आका फरमायो, मानी खाइण खां अॻु में हथड़ा धोई उघो न मानी खाओ, मानी खाइण खां बाद में जॾहिं हथड़ा धो पोइ भले उघो। पर इहो बि ॿुधाईंदो हलाए, मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, जेको मानी खाइण खां अॻु में न कंहिंखे हथ धोराईंदो, धोअण वारे खे बि सवाबु, धोराइण वारे खे बि सवाबु। मानी खाराइण खां अॻु में हथ जेकर केरु कंहिंखे धोराए त धोअण वारे खे बि सवाबु, धोराइण वारे खे बि सवाबु, छो त मुंहिंजे महबूब जी सुन्नत, कंहिंजी सुन्नत आहे। 1 नंबर। नंबर 2, पानी जॾहिं पीअंदासीं त वेही पीअंदासीं, छा कंदासीं अदा? बीठल माण्हू 6 फुटनि जो जेॾी महिल न पानी वेही पीअंदो त छो पीअंदो? दिलि में ख़्याल ईंदो त मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। फर्ज़ कर बनीअ ते बीठो आहे, 1 मिंट लाइ जवाब ॾे, बनीअ ते हर कहण लाइ बीठो आहे, या मज़दूर आहे, मज़दूरीअ लाइ बीठो आहे, हिकिड़ो रोड ते पत्थरनि जो कम थो करे उते बीठो आहे, पानी आयो बीठो हो, दिल में ख्याल आयो त मुझे करीम आका जो मां गुलाम हां, मुझे महबूब जी सुन्नत वेही पानी पियण, बीठो हो वेही रहियो, कंहिंजे करे गाला गाला कंहिंजे करे वेही रहियो?
ताजदारे मदीना जे करे पो मां तोखा तो पुछां जे कदे गुलाम हिन मुंहिंजा दोस्त ककड़न जे इलाके में हिकड़ो मुझे महबूब जो गुलाम महबूब के याद पानी जे ढुकते भी महबूब के याद करे त मुझो करीम मुस्तफा जेको वफादारन जो सरदार आ ओ गुंबज़ खजरा में उनके भुलाइंदो जवाब दे जे कदे बेवफा याद करे वफादारन जे सरदार के त मुझो करीम आका हुनके कदे भी कोन भुलाइंदो इहे ॾिसण में ॻाल्हियूं नंढड़ियूं हन पर मुझे महबूब जे कुर्ब जो रस्तो थे मुझे मदीने वारे मीर जे प्यार जो रस्तो थे करे त ॾिस ॿ टे ॾींहं यो कम करे त ॾिस त तुझे घर में बरकत कीअं थी पवे तुझे घर जो परेशानियूं कीअं थियूं ख़त्म थियन बस हाणे मां उथां तो हे जुमला चई सुमण महिल छा कबो चो कलमो पढ़ी सुमबो उथण महिल छा कबो कलमो पढ़ी उथबो नंढड़न बचड़न के अल्लाह हाफिज भी चइबो अल्लाह हाफिज चवराइबो भी पानी वेही पीबो महबूब जी सुन्नत करे पीबो ऐं मानी खाण खां अॻु में हथ पाण भी धोइबो ॿिए खे भी गला गला ॿिए खे भी धोराइबो छो त मुझे करीम आका जी सुन्नत कुरान करीम जे अध आयत जो तर्जुमो कयो मां दुरजी ओ पूरो कया अल्लाहु वलियुल लजीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर अल्लाह वली आहे मोमिनन जो उनन के ऊंदाही गुमराही मां कढी सीधे रस्ते ते आणींदो आ तवज्जो कजा गुमराही केड़ी आ कुफ्र ऐं शिरक सीधो रस्तो केड़ो आ चो मदीने वारे जो इश्क गुमराही केड़ी आ कुफ्र ऐं शिरक सीधो रस्तो केड़ो आ मदीने वारे जो इश्क रब तो कुरान में चवे अल्लाह वलियुल लजीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर मां अल्लाह जह ईमान वारे जो वली हां उनके कुफ्र ऐं शिरक मां छिके कढी पंहिंजे महबूब मुस्तफा जे दरड़े जो दस ॾेई छॾींदो दस केर ॾींदो आ चओ अल्लाह कहजो दस दींदो आ गला गला कहजो दस दींदो आ हाने सादड़ो मानू सोचींदो त अल्लाह के केड़ी जरूरत आ जो नबी जो दस दे ओ दोस्त इहो ही त फर्क आ खुदा मखलूक के महबूब जो दर बुधाइंदो आ ऐ मुजो महबूब वरी मखलूक के मुझे खुदा जे दर ते पहुंचाइंदो आ त मुजा दोस्त अजीज आयत जो पहरो हिस्सो बियो हिस्सो वल्लजीन कफरू औलियाहुम मुत्तागूत युखरिजूनहुम मिनन नूर इला ज़ुलुमात मुझ रब तो फरमाए काफरन जा जेके वली मना संभालींदड़ दोस्ती रखंदड़ यार जेके काफरन जा यार हन उहे भी पंहिंजी यारी निभाइंदा हन कीअं कंदा हन उहे वरी रोशनी मां कढी ऊंदाही दे वठी वींदा हन अच त हली शराबड़े जो ढुकड़ो पी अचो अच त ब घुटका हली खाई अचो अच त हली फलाणो बुराई जो कम करे अचो मुझो रब तो फरमाए इहे ईमान खो बाहर था कम कन इहा मुसलमान जी निशानी काने इहा अल्लाह जे रज़ामंदे जी निशानी काने का अल्लाह जे रज़ामंदे जी निशानी इहा है त मुसलमान के गुमराही खो छिके नेकी जे तरफ वठी वने रब तो फरमाए काफरन जा दोस्त काफरन के गुमराही जे तरफ वठी वींदा हन उलाइक अस्हाबुन नार ओहे जहन्नम जे बाह में सड़दा हम फीहा खालिदून हमेशा जिलाउन जहन्नम जे बाह में पिया होदा शुक्र कयो जो तमा असा के रब दोस्त औलिया अल्लाह दे छड्या जेके रात दी जिक्र बुधाए खुदा ए मुस्तफा जो रस्तो बुधाइंदा हन ओ रिंद बिरादरी जा भाइरो तमा के यारी वारे यार जो मुबारक ओ गद्दाब खा अचण वारा भाइरो ओ साकरो खा अब्दुल गनी दोस्त अचण वारा ओ से खमण शाह शिराजी अचण वारा इन इलाके जा जेके भी दोस्त आयो मुझा बचपन जा दोस्त भी अज हिते आयल हन मुझो दोस्त है मैं अख्तर हुसैन जोखियो मुझो दोस्त है हाजी अब्दुल रशीद जोखियो ओ काथों आया न खबर थव कड्डा पखों आया हन छो आया हन त महबूब सुभानी जो हली शान बुधी अचो खुदा ऐ मुस्तफा जो शान बुधी अचो त मुझे बिरादर प्यारा महबूब मदीने वाले मीर जा गुलामो तमा के यारी शरीफ जो लख लख मुबारक होजन अगर का मुका बुधाण में कमी कोताही थी हुजे त माफ करे छरजो अल्लाह जे दरबार में साला मुजा मौला मुखा कमी कोताही चवण में थिया मुआफ फरमाए।